हिकिड़े मुल्क जो बादशाह जा टे पुट शहज़ादा। हिकु चकर बादशाह बीमार थी वियो ऐं पंहिंजे टिनी पुटनि शहज़ादनि खे घुरायो ऐं चवणु लॻो त हाणे आउं बीमार थी वियो आहियां। अवी टे पुट मुंहिंजा शहज़ादा आहियो, अवां मां कंहिंखे आउं पंहिंजी बादशाही ॾियां थो ऐं अवी बादशाही हलायो, पर हाणे आउं फ़ैसिलो कीअं करियां त अवां टिनी मंझां कंहिंखे मुंहिंजी बादशाही ॾियां। हाणे ख़बर न आहे अवां मां को बादशाही करे सघंदो या न करे सघंदो। आउं इन ॻाल्हि में परेशान आहियां। हाणे अवां टिनी मंझां आउं कंहिंखे बादशाही ॾियां। त हाणे टई पुट चवणु लॻा पंहिंजे पीउ बादशाह खे त जेका तव्हांजी मर्ज़ी, जंहिंखे बादशाही ॾियो, असीं बादशाही हलाइण जे लाइ तयारु आहियूं। त हाणे हिते बादशाह चवणु लॻो त मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे, अवां मां जेको बि उहो करे ईंदो त पोइ उनखे आउं मुंहिंजी बादशाही ॾींदसि ऐं उहो भले बादशाही हलाए। आउं त हाणे बीमार थी वियो आहियां, मूंखां बादशाही नथी हले ऐं अची बिस्तरे ते पियो आहियां। हाणे अवी उहो कमु करे अचो त पोइ आउं अव्हांखे बादशाही ॾींदसि, जेको बि उहो कमु करे आयो। त हाणे उहो टिनी शहज़ादनि मंझां हिकिड़ो नंढो शहज़ादो उहो चवणु लॻो त मूंखे बादशाही जो शौक़ु न आहे। पंहिंजे पीउ बादशाह खे चवणु लॻो, आउं तो वटि ई वेठो आहियां, तुंहिंजी ख़िदमत वग़ैरह कंदसि पियो। बाक़ी मुंहिंजा ॿ भाउ आहिनि, भले हिननि खे चओ इहो उहे कमु करे अचनि ऐं हिननि मंझां पोइ जेको बि उहो कमु करे ईंदो पोइ उन्हनि खे बादशाही ॾिजां। बाक़ी आउं बादशाह नथो थियणु चाहियां ऐं आउं तव्हां वटि ई वेंदसि। पंहिंजे पीउ खे चवणु लॻो, नंढो शहज़ादो। त हाणे हिते उहे ॿ पुट जेके शहज़ादा हुआ उहे चवणु लॻा, चलो सही आहे, पंहिंजो नंढो भाउ नथो हले ऐं पाण सां गॾु उन कम जे लाइ ऐं बादशाह जो शौक़ु थियण जो उनखे आहे कोन। हाणे पंहिंजे पीउ खे चवणु लॻा त भले ठीकु आहे, तूं असांखे उहो कमु ॿुधा, असीं उहो करे ईंदासीं। पोइ जेको बि अॻु में करे आयो त उहो बादशाह थींदो। त ॿिन्हिनि भाउनि हा कई। त हिते इन्हनि जो पीउ बादशाह चवणु लॻो ॿिन्ही शहज़ादनि खे त हाणे कमु मुंहिंजो इहो आहे त वञो, हिकिड़ो ॻाढ़े रंग जो कांग आहे, उन कांग खे झले ऐं मूं ॾांहुं खणी अचो। अवां ॿिन्ही मंझां जेको बि उन ॻाढ़े रंग जे कांग खे झले मूं ॾांहुं खणी ईंदो, ऐं उनखे बादशाही ॾींदुसि ऐं वञी मुंहिंजी बादशाही उहो हलाए। त हाणे उहो ॿई शहज़ादा चवणु लॻा त भले ठीकु आहे, असांखे इहा ॻाल्हि क़बूलु आहे, असीं वञूं था इन ॻाढ़े कांग जी तलाश में। हाणे खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, ॿई शहज़ादा चढ़िया घोड़े ते ऐं निकिता उन कांग जी तलाश में जेको ॻाढ़े रंग जो हुजे। हाणे आया हिकिड़े झंग में, हिकिड़े इलाइक़े में। हाणे ॿई भाउ पाण में चवणु लॻा, ॿई शहज़ादा त हिकिड़ो पाण मंझां हेॾां वञे ऐं हिकिड़ो पाण मां हेॾां वञे, पोइ जंहिंजो नसीबु उहो ॻाढ़ो कांग मिले। त हिते ॿिन्ही पाण में इहा सलाह करे छॾी। हाणे हिकिड़ो हिनजो भाउ शहज़ादो हिकिड़े तरफ़ वियो ऐं ॿियो शहज़ादो ॿिए तरफ़ वियो। हाणे हलंदे 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 हिकिड़ो शहज़ादो हेॾां, हिकिड़ो शहज़ादो हेॾां। हाणे हिकिड़ो शहज़ादो हिकु अहिड़ी जॻह ते पुॻो जिते ॾिसे त हिकिड़ी तमामु हसीन ख़ूबसूरत शहज़ादी कंहिं वण जी छांव में वेठी हुजे, तमामु सुनसान झंग में। त हाणे उहो शहज़ादो उन शहज़ादी खे ॾिसी चवणु लॻो त हीअ शहज़ादी आहे, तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत आहे ऐं हिन झंग में हिन वण जे हेठि वेहो छापी करे ऐं वञी हिन खां पुछा करियां त छा मसइलो हिन सां आहे। हाणे खैरनि जो उहो शहज़ादो उतां आयो उन शहज़ादी वटि ऐं चवणु लॻो त ॾे ख़बर तूं केरु आहीं ऐं हिन झंग में छा थी करीं। त शहज़ादी चवणु लॻी त इहा ॻाल्हि मूंखां न पुछा कर, आउं बसि हिते आहियां, डेली हिते ई वेठी आहियां। त हाणे उहो शहज़ादो बार बार पुछा करणु लॻो उन शहज़ादी खां, पर शहज़ादी न ॿुधाए। त हिते शहज़ादो दिलि में ख़्यालु कयो त शहज़ादी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत आहे, मूंखे पसंदि अची वई आहे, जे अगरि मूंसां शादी करे त आउं हिन सां शादी करण जे लाइ तयारु आहियां। हाणे शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे, छा तूं मूंसां शादी कंदे? आउं तोसां शादी करण जे लाइ तयारु आहियां, पोइ तूं हल ऐं मुंहिंजे महल में रह ऐं हिते अजायो झंग में वेही छा कंदे? तॾहिं बि शहज़ादी चवणु लॻी त आउं तोसां शादी न कंदसि ऐं तूं माठि करे हितां हलियो वञु ऐं मुंहिंजी पचर छॾे ॾे। हाणे शहज़ादी एतिरो कुझु उन शहज़ादे खे चयो, पर शहज़ादो हिकु बि न ॿुधी। हाणे नेठि शहज़ादी चवणु लॻी त हलियो वञु, बार बार चवणु लॻी। त शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, तूं जे अगरि चवें थी त आउं हलियो थो वञा। हाणे उहो शहज़ादो वियो न, छा कयईं जो घोड़े ते चढ़ी ऐं थोरो पंधु वियो, वञी घोड़े खे कंहिं वण वटि ॿधी ऐं पाण वरी आहिस्ते आहिस्ते उतां आयो, लिकी ऐं उन वण जे पाड़ में वेही रहियो ऐं चवणु लॻो त ॾिसां त सही हीअ शहज़ादी केरु आहे, छा आहे, किॾां वञे थी ऐं हिते कीअं वेठी आहे अकेली इन सुनसान झंग में। अॼु इन शहज़ादी ते आउं नज़र रखां, आख़िर वञे त किॾां वञे थी ऐं जो घर वग़ैरह किथे आहे। हाणे काफ़ी मूं पुछा कई तॾहिं मूंखे ॿुधाए नथी। शहज़ादो चवणु लॻो
दिली दिलि में। हाणे नेठि शहज़ादो इंतज़ारु करणु लॻो। उन शहज़ादी जो इंतज़ारु कंदे 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 नेठि अची राति वारो टाइम थियो, अञा मुंहुं धारो थियो त हाणे शहज़ादी उतां उथी ऐं हिकु तरफ़ रवानी थी त शहज़ादो बि उनजो पीछो करणु लॻो। हाणे शहज़ादी हलंदे हलंदे शहज़ादो बि उनजे पोयां। शहज़ादी आई हिकु अहिड़ी जॻह में जिते तमामु हिकिड़ी माना पहाड़ी इलाइक़ो हुजे, उनमें हिकिड़ी जॻह ठहियलु हुजे। शहज़ादी डरी वई उन मंझि त शहज़ादो सोचणु लॻो त थी सघे थो शहज़ादी इन में रहंदी हुजे। हाणे डरी वई आहे इन में, आउं वञी ॾिसां अंदरि त छा मसइलो आहे ऐं केरु आहे, छा आहे, शहज़ादी हिते रहे थी। हाणे उहो शहज़ादो बि उन जॻह में डरियो ऐं ॾिसे त उहा शहज़ादी उन महिल पथर जी थी पई हुजे। शहज़ादो इहो नज़ारो ॾिसी हैरान थी वियो ऐं चवणु लॻो त हीउ छा आहे, हीउ कहिड़ो मसइलो आहे। शहज़ादी सवेरे ॿाहिरि सही सलामत चङी भली ऐं हींअर अंदरि पथर थी पई आहे, आख़िर छा मसइलो आहे। त हाणे उहो शहज़ादो उतां आयो, अची ॾिठी उहो शहज़ादी जो जेको बूतो ठहियो पियो हुजे पथर जो, ऐं अची उनखे हथु लाथी। जॾहिं अची उनखे हथु लाथी त पाण बि पथर जो थी वियो सॼो शहज़ादो। हाणे शहज़ादो बि पथर जो थी वियो, शहज़ादी अॻे पथर जी हुजे। हाणे खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो त शहज़ादी वरी सही सलामत थी वई। हाणे शहज़ादी उन शहज़ादे खे ॾिठो त शहज़ादो पथर जो थियो पियो हुजे। हाणे हिते शहज़ादी चवणु लॻी त मूं काफ़ी जेको आहे सो मिलतूं कयूं, मेड़ कई त तूं हितां हलियो वञ। हिन शहज़ादे खे मूं चयो पर शहज़ादो न वियो ऐं मुंहिंजो पीछो कयो ऐं नेठि अची मूंखे हथु लाथी ऐं पाण पथर जो थी वियो। ऐं अॻे ई पथर जी हुयसि, हाणे हीउ पाण पथर जो थी वियो। हाणे आउं राति जो पथर जो थी वेंदी आहियां ऐं ॾींहं जो वरी पंहिंजे इंसानी असुली रूप में अची वेंदी आहियां। हाणे शहज़ादो हमेशह जे लाइ पथर जो थी वियो। हीउ जे अगरि मूंखे हथु न लाया त पथर जो न थी विया। हाणे शहज़ादी नेठि परेशान थी वई। शहज़ादी वरी आई साॻी उन ॿाहिरि जॻह ते जिते वण हुजे उन छांव में वेही रही ऐं होॾां हू ॿियो शहज़ादो इन जो भाउ, उहो बि घुमंदो फिरंदो कंहिं इलाइक़े में अची पुॻो उते झंग वग़ैरह जाम हुजे ऐं चवणु लॻो त हाणे काफ़ी जेको आहे सो आउं रिलियो आहियां, इहो ॻाढ़ो कांग मूंखे मिले ई कोन थो, ख़बर न आहे अलाए किथे आहे। हाणे अलाए ख़बर कोन्हे मुंहिंजे भाउ खे मिलियो या अलाए हाणे मूंखे मिलंदो, अलाए कोन मिलंदो। हाणे उहो शहज़ादो चए पियो। हाणे शहज़ादो उन झंग में हेॾां होॾां रुलणु लॻो ऐं चवणु लॻो त मन इहो ॻाढ़ो कांग मन मूंखे मिली वञे त कुदरत सां उन शहज़ादे जी उन झंग में हिकु वॾी झोपड़ी हुजे, हिकिड़ी भूंगी ठहियलु हुजे, उन ते नज़र पहुची वई। शहज़ादो चवणु लॻो त ख़बर न आहे हिन झंग में ही भूंगी, ही झोपड़ी अलाए कंहिंजी आहे। वञा थो इन में ॾिसां त भला केरु रहे थो, केरु आहे, वञा थो। जे अगरि केरु आहे त तॾहिं बि ख़बर पहुची वेंदी, जे अगरि केरु न आहे त पोइ कुझु टाइम कुझु वक़्तु इन झोपड़ी इन भूंगी में आउं रही आराम कंदसि। हाणे नेठि उहो शहज़ादो पंहिंजे घोड़े सां लथो ऐं सिधो आयो उन झोपड़ी में। जेॾी महिल उन झोपड़ी उन भूंगी में डरियो त ॾिसे त ॻाढ़ो कांग हिकु पिंजरे में क़ैद थियो पियो हुजे। हाणे शहज़ादो सोचणु लॻो त अड़े हीअ त ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। हिन झोपड़ी में जंहिं ॻाढ़े कांग लाइ आउं आयो आहियां, उहो ॻाढ़ो कांग हिन झोपड़ी में ऐं पिंजरे में क़ैद थियो पियो आहे। हाणे मुंहिंजो त कमु थी हलियो, हीउ ॻाढ़ो कांग मिली वियो आहे, हिनखे आउं खणी पंहिंजे पीउ बादशाह वटि वञा थो। हाणे उहो शहज़ादो आयो, जीअं उन पिंजरे खे दरवाज़ो खोली थे, पिंजरे जो उन ॻाढ़े कांग खे कढी थे, जेको पिंजरो हो, जीअं उन खे हथु लाथी त पाण उन महिल उन पिंजरे में उते ॿियो पिंजरो थी वियो, उन में क़ैद थी वियो। हाणे चवणु लॻो त हीउ छा आहे, हीउ कहिड़ी मुसीबत आहे। हीउ ॻाढ़ो कांग पिंजरे में अॻे ई क़ैद हो ऐं हिन पिंजरे खे मूं हथु लाथो त हाणे माॻे आउं ई पिंजरे में क़ैद थी वियुसि, हाणे मूंखे हितां केरु कढंदो। शहज़ादो उहो परेशान थी वियो। हाणे खैरनि जो नेठि हलंदे हलंदे होॾां हू शहज़ादो पथर जो थी वियो ऐं हेॾां हीउ शहज़ादो पिंजरे में क़ैद थी हलियो। हाणे ॿई ॼणा थी विया लो, ॿई ॼणा थी विया क़ाबू। हाणे खैरनि जो नेठि अची हिते इन ॻाल्हि खे अची मेनू थी वियो। ॻाल्हि खे मेनू थी वियो त बीमार बादशाह सोचणु लॻो त मुंहिंजा पुट ॿई शहज़ादा विया आहिनि उन कम जे लाइ, ॻाढ़े कांग खे ॻोल्हण जे लाइ। मेनू थी वियो आहे, अञा न आहिनि वरिया, ख़बर न आहे केॾांहुं विया, कंहिं मुसीबत में न अची विया हुजनि, ॿियो कुझु न आहे। त हाणे हिते उन नंढे शहज़ादे खे उन बादशाह घुरायो ऐं चवणु लॻो त मेनू थी वियो आहे, तुंहिंजा ॿई भाउ अञा ताईं न आहिनि वरिया, वञी ॾिस किथे आहिनि, छा आहिनि, केॾांहुं विया आहिनि, कहिड़ी परेशानी में अची विया आहिनि, कंहिं मुसीबत में अची विया आहिनि, ॾिस तूं जांच वञी कर। जे अगरि कंहिं परेशानी कंहिं मुसीबत में हुजनि त उन्हनि खे किथां छॾाए त अचु। त हाणे हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पीउ बादशाह खे त तव्हां परेशान न थियो बाबा, आउं वञा थो
ॾिसां थो किथे आहिनि मुंहिंजा ॿई भाउ ऐं कंहिं मुसीबत परेशानी में ख़ुदा कंदो त कोन हूंदा, जे अगरि हूंदा त तॾहिं बि उन्हनि खे आउं आज़ादु कराए ऐं वापसी वठी ईंदुसि। त हाणे पीउ बादशाह चवणु लॻो उन नंढे शहज़ादे खे त भले ठीकु आहे। हाणे नंढो शहज़ादो घोड़े ते चढ़ियो सिधो आयो उन झंग तरफ़। चवणु लॻो त हाणे ख़बर न आहे किथे आहिनि, ॻोल्हियां थो झर झंग मन मूंखे किथे मिली वञनि। हाणे कुदरत सां उहो नंढो शहज़ादो घुमंदे फिरंदे झंग हेॾां होॾां ॻोल्हींदे ॾिसंदे पंहिंजे भाउनि खे। हाणे उहो नंढो शहज़ादो उन जॻह ते पुॻो, ॾिसे त उहा शहज़ादी साॻी उन वण जे हेठि उन वण जी छांव में वेठी हुजे। हाणे उहो नंढो शहज़ादो चवणु लॻो त हिन सुनसान झंग में ही शहज़ादी हिते वेठी आहे, ख़बर न आहे, तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत आहे, वञी इन खां पुछा करियां मतां मुंहिंजे भाउ खे ॾिठो हुजे। हाणे उहो नंढो शहज़ादो आयो उन शहज़ादीअ वटि ऐं हाल अहिवाल पुछा करणु लॻो ऐं चवणु लॻो त तूं केरु आहीं ऐं इन झंग में छा थी करें? पर शहज़ादी चवणु लॻी त आउं हिते ई रहां थी। हाणे नंढो शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे त तो भला मुंहिंजे भाउ खे कोन ॾिठो, फलाणे फलाणे नाले जो माना ॿुधाई उन शहज़ादी खे। त हाणे उहा शहज़ादी चवणु लॻी त हा तुंहिंजो भाउ बिल्कुलु हिते आयो आहे, पर हिकिड़ी मुसीबत थी वई आहे। त नंढो शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे त कहिड़ी मुसीबत थी वई आहे, ॿुधा त सही, मूंखे ख़बर त पए मुंहिंजो भाउ कहिड़ी मुसीबत कहिड़ी परेशानी में अची वियो आहे। हाणे त उहा शहज़ादी चवणु लॻी उन नंढे शहज़ादे खे तुंहिंजो भाउ पथर जो थी वियो आहे। त हाणे उहो नंढो शहज़ादो परेशान थी वियो त मुंहिंजो भाउ पथर जो थी वियो, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। त हिते उन शहज़ादी सॼी हक़ीक़त करे उन नंढे शहज़ादे खे ॿुधाई ऐं चवणु लॻी त मूंखे हथु न लाइजांइ, मतां तूं पथर जो थी वञी। हाणे उहा सॼी हक़ीक़त करे उन नंढे शहज़ादे खे ॿुधाई। त हाणे उहो शहज़ादो नंढो चवणु लॻो उन शहज़ादी खे त भला इन ॻाल्हि जो को हल को मसइलो हुजे त ॿुधा, ऐं मुंहिंजे भाउ खे कीअं सही करियां। त हाणे उहा शहज़ादी चवणु लॻी त हाणे इन ॻाल्हि जी त ख़बर मूंखे बि न आहे, ऐं पाण दरबदर आहियां, हिते ई वेठी आहियां, इन मसइले जो हल को बि कोन्हे। त हाणे नेठि उहो नंढो शहज़ादो उते उन जॻह में वियो ॾिसी ऐं पंहिंजे भाउ खे वाक़ई पथर जो थियो पियो हुजे ऐं उन शहज़ादी खे हथु न लाथई। शहज़ादी चई छॾियो, सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾी हुई। हाणे नंढो शहज़ादो उतां निकितो ॿिए भाउ जी तलाश में ऐं चवणु लॻो त मन किथां को रस्तो को हल मिली वञे, मूंखे मुंहिंजो भाउ मिली वियो आहे जेको पथर जो थियो पियो आहे, वॾो भाउ, बाक़ी अञा ॿिए मुंहिंजे भाउ खे ॻोल्हियां थो, उहो किथे आहे। हाणे ख़ैरनि जो उन झंग मञा अचे पियो त अॻियां कुदरत सां हिकु ज़ख़्मी हरणु अची उन नंढे शहज़ादे जे अॻियां किरियो ऐं नंढो शहज़ादो घोड़े तां लहंदे आयो उन हरण वटि ऐं चवणु लॻो त हिन हरण खे ख़बर कोन्हे कंहिं ज़ख़्मी कयो आहे, कंहिं मारियो आहे। त एतिरी देरि में हिकिड़ो शिकारी अची उन नंढे शहज़ादे वटि पुॻो ऐं चवणु लॻो नंढे शहज़ादे खे त हिन हरण खे मूं मारियो आहे, मूं ज़ख़्मी कयो आहे। त हिते नंढो शहज़ादो चवणु लॻो शिकारी खे त भणिया ज़ालिम आहीं, बेज़ुबान जानवरनि खे तूं मारीं थो, हिननि ते ज़ुल्म करीं थो, अॼु खां ॿीहर हिननि ते ज़ुल्म न कजांइ, हिननि खे न मारिजांइ। त हाणे उहो शिकारी उन नंढे शहज़ादे सां घटि वधि ॻाल्हाइणु लॻो। त हिते नंढे शहज़ादे खे कावड़ चढ़ी वई ऐं चवणु लॻो त आऊं हिन ॻोठ जो हिन इलाइक़े जो बादशाह आहियां, जंहिं ॻोठ में तूं वेठो आहीं हीउ सॼो इलाइक़ो मुंहिंजो आहे ऐं तूं मूंखे घटि वधि मूंसां ॻाल्हाईं थो। त हिते शिकारी उन नंढे शहज़ादे खां माफ़ी वठणु लॻो ऐं चवणु लॻो त मूंखे ख़बर न हुई त को तूं बादशाह जो पुटु आहीं शहज़ादो, ऐं चवणु लॻो त मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी वई, अॼु खां ॿीहर आऊं शिकार न कंदसि। हाणे उहो शिकारी एतिरो कुझु चई ऐं उतां रवानो थी वियो। हाणे उहो शहज़ादो नंढो जेको हरणु ज़ख़्मी थी पियो हो उनखे हथु वग़ैरह लाहिणु लॻो त एतिरे टेम में उहो हरणु ॻाल्हाइणु लॻो। हरणु न हो बल्कि हरणी हुई, उहा ॻाल्हाइणु लॻी। त हिते नंढो शहज़ादो तइजब में पहुची वियो ऐं चवणु लॻो त हीअ हरणी त ॻाल्हाए थी। त हरणी चवणु लॻी त बिल्कुलु आऊं ॻाल्हायां थी, पर हिन में बि को राज़ आहे, वक़्त जे हिसाब सां तोखे ख़बर पइजी वेंदी। त हाणे उहा नंढो शहज़ादो चवणु लॻो उन हरणी खे त कहिड़ो राज़ आहे, मूंखे ॿुधा, मूंखे बि कुझु ख़बर त पवे, ऐं अॻे ई परेशान आहियां, अॻे ई मुश्किलातुनि में आहियां, तकलीफ़ुनि में आहियां, ऐं वरी मथां तुंहिंजो राज़ आहे, आख़िर छा मसइलो आहे। त हाणे उहा हरणी चवणु लॻी फलाणे हंधि वञु, फलाणी जॻह ते वञु, तोखे इन ॻाल्हि जो हल राज़ तोखे सभु ख़बर पइजी वेंदी। हाणे नंढे शहज़ादे छा कयो जो कुझु ॿूटियूं वग़ैरह पटे आयो ऐं उन हरणी खे हरणु लॻो। हाणे ऐं उनजा ज़ख़्म वग़ैरह जेके होसो कुझु उन्हनि खे हरणी खे फ़ाइदो अची वियो। त हाणे उहो नंढो शहज़ादो हरणी खे चवणु लॻो त भले ठीकु आहे, तुंहिंजे राज़ जी बि ख़बर पइजी वेंदी ऐं मुंहिंजो भाउ पथर जो थियो पियो आहे, जेको तो कुझु चयो आहे ऐं वञा थो उन जॻह ते जंहिं जॻह जो तूं ॾस ॾे पई,
मन मूंखे इन ॻाल्हि जो इन मसइलनि जो हल मिली वञे उन जॻह में। त हाणे खैरनि जो उन जॻह जी तलाश में उहो नंढो शहज़ादो निकितो जिथे उन हरणी ॾसु ॾिनो उन नंढे शहज़ादे खे। हाणे उन जॻह खे उहो नंढो शहज़ादो ॻोल्हींदे ॻोल्हींदे अचे पियो त कुदरत सां उन नंढे शहज़ादे जी नज़र उन झूंपड़ी ते पहुची वई जिते भूंगी ठहियल हुजे, जंहिंमें हिन जो भाउ क़ैद हुजे। त हाणे हिते उहो नंढो शहज़ादो चवणु लॻो त हीअ झूंपड़ी भूंगी ख़बर न आहे इन झंग में अलाए कंहिंजी आहे, वञी ॾिसां, थी सघे थो मतां मुंहिंजो भाउ ॿियो हिते हुजे। हाणे कुदरत सां उहो नंढो शहज़ादो उन झूंपड़ी उन भूंगी में ढरियो, ॾिसे त उते हिन वारो भाउ पिंजरे में क़ैद हुजे ऐं ॾिसे त उहो ॻाढ़ो कांग बि पिंजरे में क़ैद हुजे। हाणे ॾिसी हैरान थी वियो ऐं चवणु लॻो त हीअ छा मसइलो आहे। हाणे नेठि आयो उते उन झूंपड़ी मंझि त हिते उन वारो भाउ ॻाल्हाइणु लॻो ऐं उन वारो भाउ सॼी हक़ीक़त करे पंहिंजे नंढे भाउ खे ॿुधाइणु लॻो त हीअ मसइलो हीअ आहे, मूं हिन जीअं पिंजरे खे हथु लाथो जंहिंमें ॻाढ़ो कांग क़ैद हो ऐं आऊं क़ैद थी वियसि ऐं तूं मतां इन खे हथु लाहीं पिंजरे खे। सॼी हक़ीक़त पंहिंजे भाउ जेको आहे सो नंढे भाउ खे ॿुधाई। त हाणे उहो नंढो भाउ चवणु लॻो उन पंहिंजे भाउ खे त तूं परेशान न थी, आऊं ॾिसां थो को मसइले जो हल हुजे, कढां थो ऐं अव्हां खे हितां आज़ादु कराईंदसि। हाणे ॻाढ़ो कांग हीउ मिली वियो आहे ऐं इन ॻाढ़े कांग खे जेको आहे सो खणंदासीं ऐं पंहिंजे पीउ खे ॾींदासीं ऐं अव्हां खे बि आऊं आज़ादु कराईंदसि। हाणे खैरनि जो नेठि उहो नंढो शहज़ादो निकितो उन जॻह जी तलाश में जिथे हरणी ॾसु ॾिनो हो ऐं चवणु लॻो त उतां राज़ वाज़ जी ख़बर पवंदी। हाणे उहो नंढो शहज़ादो उन जॻह जी तलाश में हणंदे हणंदे नेठि हिकिड़ी जॻह ते अची पुॻो ऐं अंदरि ॾिसे त हिकिड़ो फ़क़ीर पथर जो थियो पियो हुजे ऐं उनजी सिसी जेको आहे सो इंसान जी हुजे, बाक़ी ॿियो धड़ सॼो पथर जो थियो पियो हुजे। हाणे हिते उहो नंढो शहज़ादो उन फ़क़ीर खे ॾिसी हैरान थी वियो ऐं परेशान थी वियो ऐं चवणु लॻो त हीउ कहिड़ो मौजूदो आहे। हाणे आयो फ़क़ीर वटि, फ़क़ीर खे चवणु लॻो त फ़क़ीर साईं, तुंहिंजी सिसी इंसान जी साह वारी थी पई आहे, बाक़ी हेठियूं धड़ सॼो पथर जो थियो पियो आहे, ख़ैर त आहे, छा मसइलो आहे। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त बसि इहा ॻाल्हि न पुछा कर, वॾो मसइलो आहे। त हाणे नंढो शहज़ादो चवणु लॻो त मूंखे ॿुधा, मूंखे बि कुझु ख़बर पवे। त हाणे फ़क़ीर चवणु लॻो त आऊं इबादत वारो माण्हू आहियां, पोतल बुज़ुर्ग, पोतल फ़क़ीर आहियां ऐं मुंहिंजी एतिरी त इबादत कयल आहे जो ॻाल्हि ई न पुछा कर। मूं हिकु चकर इबादत कंदे 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 उहो नेठि मुंहिंजो अची इबादत जो टाइम पूरो थियो ऐं राति जो आऊं अची सुतसि ऐं मूंखे ख़्वाबु आयो ऐं मूंखे हिकु हार मिलियो जंहिंमें तमामु मुंहिंजी इबादत जेका कयल हुई सा उन हार में जेको आहे सो इबादत जे ज़रिए मूंखे उहो हार जो ॾसु मिलियो उन ख़्वाब में। ऐं एतिरो कुझु जेको आहे सो मूंखे ख़्वाब में चयो वियो त हीअ हार तमामु क़ीमती आहे, हिन में तमामु जाम ताक़तूं आहिनि, हिन खे इस्तेमालु सिर्फ़ु तूं ई करे सघीं थो। जे अगरि हिन हार जे अगरि कंहिंखे हथु लॻी वियो, कंहिंखे हार मिली वियो तुंहिंजो ही, जे अगरि कंहिं उन ग़लति इस्तेमालु कयो त पोइ तूं पथर जो थी वेंदे, तुंहिंजी सिसी इंसान जी हूंदी, बाक़ी धड़ तुंहिंजो पथर जो थी वेंदो ऐं जेको बि हिन जो ग़लति इस्तेमालु कंदो उहो बि पछताईंदो। हाणे एतिरो कुझु ख़्वाब में मूंखे आयो ऐं इहो हार मूंखे मिलियो मुंहिंजी इबादत जे ज़रिए। हाणे बसि जंहिं ॻाल्हि जो मूंखे डपु हो उहो ई थियो ऐं उहो हार जेको आहे सो हिकु चकर आऊं हुस कोन, उहो हार मुंहिंजे घर पियल हो ऐं मुंहिंजूं 3 छोकिरियूं हुयूं ऐं उहे हार मुंहिंजो उतां खणी वियूं ऐं उन्हनि ग़लतीअ सां इस्तेमालु कयो। पोइ आऊं जेको आहे सो मुंहिंजो अधु धड़ पथर जो थी वियो ऐं सिसी मुंहिंजी इंसान जी ऐं मुंहिंजी छोकिरियुनि जो बि मूंखे ख़बर न आहे उहे अलाए किथे आहिनि ऐं आऊं हिते ई रहिजी वियसि, हाणे न हेॾां न होॾां। त हाणे त उहो फ़क़ीर चवणु लॻो उन नंढे शहज़ादे खे त भला तोखे हिते कंहिं मोकिलियो आहे, तूं हिते कीअं पुॻे। त हिते नंढे शहज़ादे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं चवणु लॻो त आऊं बि आयो आहियां इन मसइले में ऐं उन ॻाढ़े कांग जी तलाश में आयो आहियां। ऐं त हिते फ़क़ीर चवणु लॻो उन नंढे शहज़ादे खे त जंहिं ॻाढ़े कांग जी तो ॻाल्हि कई आहे उहो ॻाढ़ो कांग जेको आहे सो उहो ई आहे जंहिंजी ॻिची मंझि इहो मुंहिंजो हार हो ऐं इहो हार जे अगरि तूं मूंखे आणे ॾींदे त आऊं सही थी वेंदसि ऐं हर शइ सही थी वेंदी ऐं पोइ तुंहिंजे आऊं भाउनि खे आज़ादु कराए छॾींदसि ऐं तुंहिंजो भाउ जेको पथर जो थियल आहे उनखे बि ऐं जेको क़ैद में आहे उनखे बि सही करे छॾींदसि। ऐं ॻाढ़े कांग जी तो ॻाल्हि कई आहे, इहो हार मुंहिंजो उन ॻाढ़े कांग जी ॻिची में हो। त हाणे नंढे शहज़ादे इहा ॻाल्हि ॿुधी ऐं तइजब में पहुची वियो ऐं चवणु लॻो त इहो ॻाढ़ो कांग त मुंहिंजे पीउ बादशाह घुरियो हो
वञी उनखां पुछा करियां ऐं इहो हार मिली वञे त फ़क़ीर खे चवणु लॻो त तोखे आणे ॾींदसि। हाणे उहो नंढो शहज़ादो उतां निकितो सिधो आयो पंहिंजे पीउ बादशाह वटि ऐं पंहिंजे पीउ बादशाह खां पुछा करणु लॻो त ॻाढ़े कांग जो मसइलो छा आहे ऐं तोखे छला ॻाढ़ो कांग खपे थो। त हिते उहो बादशाह चवणु लॻो नंढे शहज़ादे खे त हिकु चकर आउं शिकार जे हवाले सां वियल हुअसि ऐं इहो ॻाढ़ो कांग मूंखे ॾिसण में आयो ऐं जी ॻिची में हिकिड़ो जेको आहे सो हार तमामु सुठो ख़ूबसूरतुनि जी ॻिची में पियल हो ऐं उहो हार उन ॻाढ़े कांग जे जेको सिसीम जा मूं लाहे वरितो हो उन खे झले ऐं हाणे अलाए छो बार बार मुंहिंजे ख़्वाब में उहो ॻाढ़ो कांग अचे थो ऐं चवे थो त मूंखे मुंहिंजो हार वापसी ॾे, मूंखे मुंहिंजो हार वापसी ॾे। त हाणे हिते आउं परेशान थी वियुसि, तंहिंजे करे इहा शर्त मूं अवां पुटनि जे अॻियां रखी हुई त इहो ॻाढ़ो कांग मूंखे केरु आणे ॾे त इहो हार जेको आहे सो उन ॻाढ़े कांग खे आउं ॾियां। साह ते भरोसो न आहे, केॾीमहिल बि आउं मरी वञा मतां इहा ॻाल्हि रहिजी वञे। त हाणे उहो नंढो शहज़ादो चवणु लॻो उन पंहिंजे पीउ बादशाह खे त भला इहो हार हींअर आहे किथे मूंखे ॾे। त बादशाह ॾस ॾिनो ऐं चवणु लॻो त फलाणे हंधि इहो हार पियो आहे। नंढो शहज़ादो आयो उते उन जॻह ते उहो हार खयो ऐं उहो हार खणी सिधो वियो उन फ़क़ीर वटि। फ़क़ीर खे चवणु लॻो त छा इहो हार आहे? त फ़क़ीर चवणु लॻो त हा बिल्कुलु इहो ई हार आहे। ऐं फ़क़ीर चवणु लॻो नंढे शहज़ादे खे त इहो हार मुंहिंजी ॻिची में हण त जीअं आउं सही थी वञा। हाणे नंढे शहज़ादे उहो हार उन फ़क़ीर जी ॻिची में हयो त उहो फ़क़ीर उन महिल सही थी हलियो। हाणे उहो फ़क़ीर ऐं उहो नंढो शहज़ादो सिधो आया उन झोपड़ी में जिथे हिन जो भाउ नंढे शहज़ादे जो क़ैद हुजे ऐं उहो ॻाढ़ो कांग उते क़ैद हुजे। त हाणे उन फ़क़ीर छा कयो, उन हार जी मदद सां उन नंढे शहज़ादे जे भाउ खे आज़ादु कयो ऐं जेको ॻाढ़ो कांग हो उन खे बि जेको आहे सो आज़ादु कयईं ऐं आज़ादु कयईं त उहो ॻाढ़े कांग मञा उन फ़क़ीर जी धीउ उहा थी वई ऐं ते उन सॼी हक़ीक़त करे उन पंहिंजे पीउ खे ॿुधाई। हाणे इहा ख़बर हिननि खे पहुची वई, इहो हिननि आज़ादु करायो, ॻाढ़े कांग मञा फ़क़ीर जी धीउ थी वई। छो त हिननि हार जो ग़लति इस्तेमालु कयो हो सो ॻाढ़ो कांग थी वई फ़क़ीर जी धीउ ऐं उन नंढे शहज़ादे जे भाउ खे हिननि आज़ादु करायो। हाणे आया उन जॻह ते जिते नंढे शहज़ादे जो भाउ पथर जो थियो पियो हुजे। फ़क़ीर उनखे बि सही कयो ऐं उहा शहज़ादी बि पथर जी थी पई हुजे जेका उन नंढे शहज़ादे जे भाउ जेको आहे उनखे हथु लाथो हो। त हाणे उहा बि सही थी हुई, उहा बि फ़क़ीर जी धीउ हुजे। छो त हिननि हारनि जो ग़लति इस्तेमालु कयो हो सो हाणे उहो शहज़ादो पथर जो थियलु उहो बि सही थी वियो ऐं उन फ़क़ीर जी धीउ जेका शहज़ादी जेका हसीन ख़ूबसूरत हुई उहा पथर जी थियली उहा बि सही थी वई। हाणे एतिरी देरि में उहा हरणी उहा बि आई, उहा बि ॻाल्हाइणु लॻी त नंढे शहज़ादे ॾिठो त हीअ हरणी उहा ई आहे जंहिं मूंसां ॻाल्हायो हो ऐं जंहिं मूंखे राति जे बारे में ॿुधायो हो। त फ़क़ीर चवणु लॻो त इहा बि मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजूं टे धीअरूं आहिनि, हिकु ॻाढ़ो कांग थी वई ऐं हिकु पथर जी थी वई ऐं हिकु ई हरणी थी वई आहे। त फ़क़ीर यकदमि उन हरणी खे बि जेको आहे सो पंहिंजे असुली रूप में आणे छॾियो, उहा बि फ़क़ीर जी धीउ हुजे। हाणे टई धीअरूं फ़क़ीर जूं थी वियूं सही ऐं नंढे शहज़ादे जा भाउ बि थी विया सही। हाणे नेठि वियो फ़क़ीर जूं टे धीअरूं तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत शहज़ादी जो रूप हुजनि। हाणे उहे टई शहज़ादा सिधो आया उन बादशाह वटि ऐं बादशाह खे सॼी हक़ीक़त टिनी पुटनि करे ॿुधाई त हीउ मसइलो हीउ हो जेको हाणे हल थी वियो। त हिते बादशाह चवणु लॻो त सही आहे, जंहिं ॻाल्हि जो मूंखे डपु हो परेशानी हुई उहो मां हल करे छॾियो। अमी टई बहादुर आहियो। त फ़क़ीर चवणु लॻो त बिल्कुलु बादशाह खे त बिल्कुलु तुंहिंजा टई पुट बहादुर आहिनि ऐं मुंहिंजूं ही टई शहज़ादियूं धीअरूं टई छोकिरियूं मुंहिंजूं ऐं तुंहिंजे टिनी पुटनि खे परणायो ॾियां थो ऐं शादी करायो थो ॾियां। त बादशाह चवणु लॻो त भले सही आहे। हाणे उहे टई शहज़ादा उन फ़क़ीर जी छोकिरियुनि सां कई शादी ऐं पोइ फ़क़ीर पंहिंजी इबादत में हलियो वियो। इबादत करण जे लाइ बादशाह बि आहिस्ते आहिस्ते नेठि सही थी वियो। हाणे उन टिनी शहज़ादनि जी उन टिनी छोकिरियुनि सां शादी थी वई ऐं बादशाह बि सही थी वियो। पोइ बादशाह पंहिंजी बादशाही हलाइणु लॻो ऐं उहे टई शहज़ादा ऐं उहो बादशाह ऐं उहे टई छोकिरियूं टई शहज़ादियूं हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारणु लॻा। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।